अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कोस्तान न्यूज़ सर्विस सां मुस्तफ़ा मेमण हाज़िर आहे। थाणो बुला खान वेझो खाखर वारे इलाइक़े में शहीद बचल शाह बुखारी जो सालियानो उर्स मुबारक वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते कोस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मक़ामी नात ख़्वाननि समेत सिंध ऐं पंजाब जे नात ख़्वाननि हमद नात ऐं मनक़बत पेश करे ईमान ताज़ो करे छॾियो। उन मौक़े ते ख़ासि महिमान जे हैसियत सां ख़िताब कंदे पीर मिठल साईं चयो त अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो ऐं आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिसल वाट ते अमल करण सां दुनिया ऐं आख़िर जी भलाई आहे। हिन वधीक चयो त अल्लाह जे वाहननि जा हक़ अदा करणु दीन जे अहकामनि में शामिल आहे, जंहिं लाइ तमामु घणी ताक़ीद थियल आहे। पंजनि मिटनि माइटनि ऐं पाड़े वारनि जी सार लहणु घुरिजे। हिन चयो त शराब जुआ ऐं ख़राब अमलनि सां ईमान कमज़ोर थी वञे थो।